मसलो थी वियो आहे जो असां नंढड़ा छोकिरा पाणी ते वेंदा आहिनि उनखे पाणी ते वेंदा आहिनि जो अॻे झली उनजे मथां फायरिंग करे उनखे हिरासमेंट लाइ मोटाए छॾींदा आहिनि माना जेको चवंदा आहिनि त हीअ माना पाणी ऐं जेके करे विया उहे त आहिनि ई कोन असां पाड़े वारा अची वेठा आहियूं असांजा छोकिरा नंढा पाणी भरण उनजे हिरासमेंट लाइ अॻे झली उनजे मथां फायरिंग कंदा आहिनि इन्हनि जो बदिलो आहे इन्हनि जो वहिंवार मालिकनि ते असां त पाड़े जाऊं असांजे मथां हरू भरू फायरिंग करे पोइ वरी धरणो वञी हणंदा आहिनि मुरीद ब्राह्मणी असांजे मथां माना फायरिंग थो करे असांजे मथां हमलो करे लेकिन इहो क़ुर खणी ख़ाली ॻाल्हियूं कंदा आहिनि छो जो हिन जेके असांजे घर जा क़ुर शरीफ़ अफ़सोस तो आहे जॾहिं असां हितां घर मां निकिरियासीं पहिरियों इतफ़ाक़ थियो असां जेके घर जा क़ुर शरीफ़ आहे उन्हनि शहीद कया हाणे वरी क़ुर शरीफ़ खणी वञी धरणे में वेहनि था त बाबा असां सां नाइंसाफ़ी आहे इहा क़ुर ते कूड़ था ॻाल्हि कनि नाइंसाफ़ी हिन सां का बि न आहे 10 महीने खड़िया इहो इतफ़ाक़ जहिड़े में थी वियो बहरहाल को बि हाणे असां वटि आगरे कान थी थिए बाक़ी असांजा छोकिरा पाणी ते वेंदा आहिनि उनजे मथां हेरासमेंट लाइ फायरिंग कंदा आहिनि पोइ दुश्मनी असां जवाब त ॾींदा आहियूं पर वरी माना धरणो हणी पोइ वरी चवंदा आहिनि मुरीद ब्राह्मणी माण्हू वठी 50 विंगारी वठी असांजे मथां हमलो करे लेकिन न मुरीद ब्राह्मणी जेके बि रिपोर्ट्स आहिनि जेके जवाबदार 3 आहिनि हिकिड़ो अंदरि आहे 2 जेके ज़माने निकिरिया आहिनि बाक़ी जेके 4 जवाबदार उन्हनि जी असांखे का बि ख़बर न आहे।